पेरन मां हरत पैठ में सीने मौत जा फुड़ा प्यात्र मन सोने जैसा मो आयो बिल मकतूब केर वियो थी आदम मोहम्मद रबी पांजे नबूवत वारे सीने मुबारक सां लाया पुतो दुनिया वारो हे मामूली सीनो तणो हे उहो सीनो मुबिया फरमातो अलम नशरह लक सदरका व वदाना अनका में ज़रा कल्लदी अनका दहरका वरफाना लक ज़िक्र सां लाया बस ये सीने सां लाए नबूवत जे चपन मुबारक सां हेडो चुमी दई हेडो चुमी न फरमाए पुट विड़ियो केर थी हथरन मो रत थी वाई पेरन मो रत थी वाई घुमी न पियो सघे पुट सीने ते जो पुछा कई अब्दुल्ला बिन मकतूब रोए पियो रोए या रसूलुल्लाह कुर्बान वञा सही मां सां विड़ियो कोई कोने सही मां गरीब आ सही मां मिस्कीन आ या रसूलुल्लाह मां गरीब आ मिस्कीन आ पेरे उघाड़ो आ सही जॾहिं मुझी जान लगे पई लगे मां पांजो पान के चणो उठी अब्दुल्ला बिन मकतूब वे जाए ना मता में माल तरक न थी पवई अल्लाह जे कोरत में भी ने सही मां उठी आयो सही अखन को मां माजूरा जे रस्ते सा मां चा पियो अबू जहल जालिम अबू जहल लईन अबू जहल पलीत उनी रस्ते सा लोई में खायो सही मोके पेरन में जुती को नहीं सही मुझा पैर लोई में खंते आया मैं खनियो नो काते दू पेरन में लगियो डाडो इजा थियो या रसूल में हथ भी वनी लोई में खंते लगा हथ जख्मी बनी पिया सही वरी उठ में वरी पैर रखया सीने में लोई में खान लगियो सही डाडो इजावा ये ही पियो रोए ये कायनात जो सरदार पियो रोए बुधो दुनिया मारो छोटा हरीस नबी अवां सा के मिलियो मां जो ना बख्त तमासा जा खुलिया के उम्मत के सफीउल्लाह के उम्मत के दाऊद खलीफतुल्लाह मिलियो के उम्मत के यूसुफ सिद्दीकुल्लाह जेड़ो अगवान मिलियो के उम्मत के इब्राहिम खलीलुल्लाह जेड़ो अगवान मिलियो के उम्मत के इस्माइल ज़बीउल्लाह जेड़ो अगवान के उम्मत के मूसा कलीमुल्लाह जेड़ो अगवान मिलियो के उम्मत के साहब मियां खामन बख्श साहब जे दावत अचण वारो हजरत मौलाना साईं अब्दुल समद साहब मियां बाकर अली साहब उस्ताद हिम्मत अली साहब जे मेन सां अचण वारो कसम रब बख्त तवा सांजा खुलिया जो अमा सांगे वो अगवान मिलियो रहमत वारो सांगे मिलियो पर बुधो बुधो तू असा माजे अबे अम्मा जे एदा प्यारा नायो जेदा कायनात जे सरदार के पांजा उम्मती प्यारा छोटा हरीस नबी अवा सांगे पुखे में मिलियो कुरान पाक को लकत जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अजीजुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीना रऊफुर रहीम अल्लाह फरमायो सोना असा तो के उम्मत जे लाए हरीस नबी बनाए मोकलियो तने वाक्यो तो अचे वो मेहरबान नबी अवा सांगे मिलियो अबे अम्मा केडा प्यारा कोन्यो एडा कायनात जे सरदार के पांजा उम्मती प्यारा तने वाक्यो तो अचे यहूदियन जो छोकरो ओ जे कोनड़ो बकरियों चारींदो ये जो अबो अम्मा रोजानो रोज कायनात जे सरदार के घट वध गालाइंदा एको डी थियो सुबह जो टाइम हो नंडो सुम्यो पियो हो निंड मो जाग जो थी हिन जो अबो अम्मा हुजूर के घट वध पिया गालाइन बच्चो या खड़ियो माटे अबे दे निहारे अम्मा दे निहारे के पियो भला पियो त खबर ता के छा थियो जो ता मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सजो डी घट वध गालाइंदा भला तवा जो बिगाड़ियो छा तई हु क्या जन पुट गाल बुधो ये पुछा तो करे त दस्योता हु तो ला इलाहा इल्लल्लाह तुफलिहून
पुट हो तो चे ॿियो कोई कोन्हे पर अकेलो अल्लाह पुट ॻाल्हि ॿुधो उहो मोहम्मद अरबी अॻियों अचई चेहरे जो दीदार न कजांसि मोहम्मद मुस्तफा अॻियों अचई ॻाल्हि वई आवाज़ न ॿुधजांसि कननि में आङिरियूं ॾिजांइ चई बाबा ईअं छो के पुट सोनो एॾो आ जो चोॾीअ जो चंद्र एॾो सोनो कोन्हे जेॾो अल्लाह सोने मोहम्मद करीम के सोनो ही सोनो करे पैदा कयो आ पुट ॿिए नंबर ते उनखे मिठे किताब कुरान मजीद नाले किताब मिलियो आ जॾहिं नबूअ जी ज़बान मुबारक सां मिठो कुरान पाक पढ़ंदो आ जेको ॿुधंदो वेंदो आ अबे अम्मा जो दीन छॾे मिठे मोहम्मद करीम जो नौकर ऐं ग़ुलाम बणिबो वेंदो आ बच्चे चयो बाबा ठीकु आ पोइ जॾहिं बकरियूं गाए झंगल में पहुतो बकरियूं वाड़ में वाड़े मथे निहारे पियो चए अल्लाह ए जानन जा पालनहार ख़ुदा आए मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बकरियुनि जी पारत थी अॼु मां मिठे मोहम्मद करीम जे ज़ियारत ते वञा वाड़ जे मुंहं में ढींगर ॾाढई सोणे वटि आयो महबूब जे साम्हूं वेही बसि दीदार बि पियो करे रोए बि पियो सोणे जी नबूवत वारी शफ़क़त वारी रहमत वारी नज़र मुबारक पई पाण वरमायो ओ पुट केरो आ मां मोहम्मद रबी भाकुर पाया भाकुर पाए चुमियूं ॾिनो पुट केरो कीअं आयो आ चई मुंहिंजो अबो अम्मा सारो ॾींहुं तव्हांखे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि सेज मांखे अबे अम्मा रोकियो हुज़ूर जो दीदार न कजांइ सोणो ॾाढो आ उनजो आवाज़ न ॿुधजांइ इख़लाक़ निरालो अथसि सही मां ज़ियारत ते आयो आहियां पर मां नंढी दिलि में फ़ैसिलो कयो तम अॼु ताणी तव्हां जहिड़ो सोणो मुंहिंजी अखियुनि ॾिठो ई न पर त आसान साबिय चयो वआसनु मिन कलम तरकत अईनी साईं तव्हां जहिड़ो सोणो मुंहिंजे अखियुनि ॾिठो ई कोन्हे भला ॾिसण त कीअं ॾिसण छो त मोहम्मद करीम जहिड़ो सोणो रब्बना अॻु में पैदा कयो आहे चवनि क़यामत ताणी रब पैदा ई करणो फरमाईंदो सीमा ज़ियारत ते आयो आ बसि गॾु विहारियोसि टे फेरीअ जो टाइम आ बच्चो मोकल वठी मोटी आयो अबे अम्मा ॾे आयो बाबो पियो चवे पुट काॾे वई चई मां उनी जवान ॾे वियो हुउमि जंहिंजे लाइ तव्हां मूंखे रोकींदा हो अबो अम्मा पिया चवनि अड़े रोकियो सही पोइ बि वई चई हा मां वयुमि पर ॿुधो ॿुधो मां नंढड़ी दिलि जो सोधो सोणे मोहम्मद मुस्तफा साईं सां करे आयो आ अबो अम्मा नाराज़ थिया अबे अम्मा मार ॾिनी सारी रात पियो बच्चो रोए अल्लाह रात खुटे सुबह थे मां सोने जो दीदार करे अचा सुबह थियो हुजूर वटि आयो रोए पियो रोए पुट छा थियो थी चोलो मथे खई सही अम्मा लकुण हया बाबे मार ॾिनी हे निशान पेजी आहिनि सोनो बाबा मान पुट अबे अम्मा के वर्दी त नहीं आई सही ना मां कुछ न चयो मान सोने फरमायो आदम मोहम्मद रबी इलाज क्या है मथे मुबारक वठी नबूवत जा हथ मुबारक घुमायो बच्चो तो जे कसम काबे वारे रब जो सोने हथ घुमाया दर्द लई हो मार जा निशान रही विया जे मां साईं दुआ करो अल्लाह मुझे अबे अम्मा के हिदायत दे सही जो मां सां अबो अम्मा न वड़न सोने हथ मुबारक मथे खणी दुआ घुरी बच्चो तो जे मां बकरियों काहे मोटी आयो अबो अम्मा त कान वड़िया पर बटे ॾींहं गुज़री विया हे बच्चो दूर जे कचहरीअ में न आयो पाण पाण सिद्दीक़ चाचत करे आ इहो बच्चो काथे आ जेको मुंहिंजे दीदार ते ईंदो हो सोनो अबू बकर मोटी आयो अखरनि मां गोड़ा पिया करण या रसूलुल्लाह सही मां ॾिसी आयो आ इहो बच्चो करीबुल मौत अखियूं छिकजी वियसि अखियूं छिकजी छित में लॻसि सही ज़बान काकड़े सां मिली पई त सही ॼाण दुनिया